कराची प्रेस क्लब आॾो सिंध तरक़ी पसंद पार्टी कराची डिवीज़न जो सईद मेमन जी बाज़ाइबी लाइ मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे सबबि प्रेस क्लब आॾो पुलिस जी वॾी नफ़री मुक़ररु कई वई। एहतजाज में एजाज़ सामटियो, इलाही बख़्श बकक, मज़हर मेमन, भाग डॉक्टर अब्दुल हमीद मेमन, सईदा गोपांग, आशिक़ तहीम ऐं ॿियनि अॻोणनि शिरकत करे तक़रीरूं कयूं। अॻोणनि चयो त ही पहिरियों सरकार ॾांहुं वञनि था। 20 ॾींहं गुज़रण बावजूदि सिंध सरकार ख़ामोश तमाशे बणियल आहे। मुक़रर ख़िताब कंदे चयो त हिन वक़्त ताईं संदसि बाज़ाइबी सवालिया निशान बणियल आहे। सरकार खे सभु ख़बर आहे त सईद मेमन खे कीअं अगवा कयो आहे। अॻवान इलाही बख़्श जो चवणु हो त बलूचिस्तान ऐं KPK जा माण्हू पंहिंजा मग़वी आज़ाद कराए लाइ सिंध में अची जदीद हथियारनि सां अची माण्हू बाज़ियाब कराए हलिया वञनि था। पर अफ़सोस सईद मेमन, प्रिया कुमारी समेत केतिरा ई अगवा ऐं लापता माण्हुनि जी ॻोल्हा ऐं बाज़ाइबी लाइ सिंध सरकार निंड सुतल आहे। अॻवाननि चयो त सिंध ऐं बलूचिस्तान जी ॿिनि वॾनि वज़ीरनि सां राब्तो करण बावजूदि नोटिस नाहे वरितो वियो। अॻोणनि चयो त सईद मेमन जी बाज़ाइबी ताईं एहतजाज जारी रहंदा। अॻोणनि इल्ज़ाम लॻायो आहे त सईद मेमन जंहिं इलाइक़े मां अगवा कयो आहे उन इलाइक़े जे SSP, घरू वज़ीर ऐं वॾे वज़ीर खे सभु ख़बर आहे। हुकूमत चाहे त सभु कुझु थी सघे थो। अॻोणनि मुतालबो कयो आहे त सईद मेमन खे जल्द आज़ादु करायो वञे। ॿी सूरत में पूरी सिंध में एहतजाजनि जो दाइरो वधायो वेंदो।